नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे गुलशन गहराम सजानी टाउन जे रहवासी शेर खान गोपंग नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची पंहिंजे भाउ आशिक गोपंग, भाइटे शफीक गोपंग, तौफीक गोपंग, तारिक गोपंग, शाकर उर्फ शान गोपंग खिलाफ एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो भाउ ऐं भाइटा ग़लत क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं ॾोहारी माण्हुनि सां वास्तो रखंदड़ आहिनि। मुंहिंजो पंहिंजे भाउ ऐं भाइटनि सां को बि तालुक़ न आहे। मां हिननि खां लातालुकी जो इज़हार करियां थो। जेको बि मुंहिंजे भाउ आशिक गोपंग ऐं संदसि पुटनि सां ॾेती लेती कंदो या कंहिं सां वॾो फ़साद कंदो त हुननि जा ज़िम्मेवार उहे पाण हूंदा। मां शरीफ़ माण्हू आहियां, शराफ़त जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खे अपील कई त मुंहिंजे भाउ ऐं भाइटनि जे करे मूंखे बिला जवाज़ तंग न कयो वञे, मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।